था वाक़या आपके साथ? भाऊ उर्दू में मां सिंधी में ॿुधायो। रात जो टाइम थियो 5 ये 3-4 ॼणा असांजे पाड़े मां हिकिड़ो साईं आहे मस्जिद जो पेशुमाम 3 ॼणा हुन सां गॾु ॿिया हुया। जीअं ई आया आवाज़ थियो मां उथियमि, मूंखे हिन पकड़ण जी कोशिशि कई, मूंखे हथ ॿ दफ़े विधऊं, मूंखे दसण जी कोशिशि कई, मूंखे अंदरि बि वठी विया। 3 ॼणा भॼी विया। बाक़ी जेको इहो साईं हो हिनखे मुंहिंजे घर वारे पकड़े विधो, पोइ मार वार ॾिनूंसि थोरी ऐं पोइ हिनखे अंदरि कयो। वार कंहिं कटिया अथव दीदी? ओॾे करे भाऊ इहे मुंहिंजे सहुरे कटिया अथसि। तव्हांजे सहुरे? हा सहुरे। ज़रियनि मूजिबि ख़बर पई आहे त तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो। हा इहो मूंखे ब्लैकमेल कयो हुअईं 7-8 महीननि खां अॻु मूंखां नंबर वरितो हुअईं, अलाए पोइ हाणे ॾिनो हुअईं। पोइ वरी उन ते राब्तो हलंदो, मुंहिंजा फ़ोटू वोटू कढिया ऐं जे मां न मिलणु वेंदीमांसि पोइ चवंदो हे तव्हांजा फ़ोटू मां नेट ते ॾेई छॾींदुसि। तूं मिलणु वेंदी हुई हुन सां? 1-2 दफ़ा मूं ओॾे बि मिलणु ईंदो, पाड़े में घर हुयो, 2-3 दफ़ा पाण असांजे घर बि ईंदो हो। तव्हांजो राब्तो हुयो हिन सां यानी कि? पहिरियां हुयो, हा हाणे 8-10 ॾींहं थी विया, हाणे राब्तो कोन हुयो। हिनखे तव्हां कीअं ब्लैकमेल करणु शुरू कयो? 7-8 महीना थिया हिनखे कीअं घुरायो जी? असांजे भरिसां जेका भिता कोठा उतां टपी। चोरी जे इरादे सां आयो या तव्हां सां मिलणु आयो? चोरी जे इरादे सां जेके ॿिया हुआ हिन सां गॾु हुया उन्हनि चोरी कई, बाक़ी जेको हे आयो उहो इन इरादे सां न आयो। घणी चोरी थी तव्हांजी? 5 लख मुंहिंजे सहुरे जा पिया सेफ में ऐं 2 तोला सोन नकर में। सही आहे भाऊ?